नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं। गुलाम मोहम्मद फाटक वटि ट्रेन जे टक्कर में नवाबशाह वासी मोटरसाइकिल सवार नौजवान समीर जमाली फ़ौत। इन हवाले सां तफ़सील मालूम कयूं था मियां बख्श जमाली खां। जी मियां बख्श, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाए थो लाॻां त गुलाम मोहम्मद फाटक वटि ट्रेन जी टक्कर में आबशाह वासी मोटरसाइकिल सवार नौजवान समीर जमाली फ़ौत। ख़बर मूजिबि बांदी में गुलाम मोहम्मद फाटक वटि ट्रेन जो टक्कर लॻण सबबि फाटक क्रॉस कंदड़ मोटरसाइकिल सवार नौजवान समीर जमाली फ़ौत थी वियो। फ़ौती नौजवान आबशाह जे मेराण कॉलोनी जो रहावासी हुई, जेको बांदी लॻ ॻोठ यारो मोहम्मद जमाली आयल हो, जितां वापसी ते गुलाम मोहम्मद फाटक वटि ट्रेन जो टक्कर लॻण सबबि नौजवान जो धड़ सिसीअ खां धार थी वियो, जंहिं सबबि नौजवान थॾे ते ई फ़ौत थी वियो। फ़ौती नौजवान जो मढ़ संदसि वारसनि ॻोठ यारो मोहम्मद जमाली खणाए विया। जी ठीकु आहे मियां बख्श, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी।